नाज़रीन, राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट जारी। 7 मार्च ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम। दहशतगर्दी तौर अदालत वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। दहशतगर्दी तौर अदालत गुजरात जे थाणे में राणा सनाउल्लाह जे ख़िलाफ़ दाख़िल हिक केस में वफ़ाक़ी घरू वज़ीर जा क़ाबिल ज़मानत वारंट गिरफ़्तारी जारी कया विया आहिनि ऐं पुलिस खे उनखे 7 मार्च ते गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। राणा सनाउल्लाह जे ख़िलाफ़ 5 अगस्त 2022 ते काफ लीग जे मक़ामी अॻवान शाहिद काज़ असलम जे मुद्दत में दहशतगर्दी जी कलम तहत केस दाख़िल कयो वियो हो, जंहिं में उन ते चीफ सेक्रेटरी ऐं उन जे घरवारनि खे जान सां मारण जी धमकियूं ॾियण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। गुजरात पुलिस केस खे खारिज करे रिपोर्ट अदालत में जमा कराई हुई, जंहिं ते अदालत पुलिस जी रिपोर्ट खे खारिज कंदे जवाबदार जा क़ाबिल ज़मानत वारंट गिरफ़्तारी जारी कया आहिनि। अदालत जांच ऑफिसर लाॻापियल DSP ऐं SP इन्वेस्टिगेशन के शोकास नोटिस जारी कंदे 7 मार्च ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो बि हुकुम ॾिनो आहे।